Assalamu alaikum. This is Fayaz Ahmad, your English teacher. Down for the beginner session में word of the day में असी पढ़ंदासीं word murky. Murky English grammar में adjective आहे. murky word जी जेका simple meaning आहे मायूस कंदड़. मायूस कंदड़ सूरत हाल या मायूस कंदड़ का हालत हुजे इनजी मीनिंग आहे. अदर वर्ड्स ऑफ द मर्की जेके आहिनि उहे आहे डार्कनिंग DARKEN माना ऊंधा हुजे नेगेटिव पर्सपेक्टिव में डार्कनिंग. कंफर्टलेस डिसमल या डेसोलेट. These are the other words of murky. इन जा हम माना मर्की वर्ड्स जा हम माना आहिनि डार्कनिंग कंफर्टलेस डिसमल डेसोलेट. प्रीवियस वीडियोज़ में इहो मां ॿुधाए चुको आहियां त एडजेक्टिव सां गॾु नाउन लाज़मी लॻंदो. सो मर्की सिंगल तव्हां यूज़ नथा करे सघो सेंटेंस में, उन सां गॾु मर्की सां गॾु कोई नाउन लाज़मी आहे. फॉर एग्जांपल मर्की इन्वायरमेंट, मायूस कंदड़ माना माहौल हुजे. हाणे सेंटेंस हिन वर्ड जेका सेंटेंस आहे हिनखे असीं यूज़ हिन सेंस में कंदासीं. COVID-19 हैज़ क्रिएटेड murky environment the world over. जेको कोरोना वायरस आहे उन हिकु मायूस कंदड़ माहौल पैदा करे छॾियो आहे सॼी दुनिया में. दिस इज़ दी वर्ड. अच्छा, हिकु सेकंड असीं सेंटेंस लिखंदासीं त जीअं तव्हांखे वधि खां वधि क्लियर थी पवे. मर्की इकोनॉमी क्रिएट्स मैनी पॉलिटिकल प्रॉब्लम्स फॉर स्टेट. मर्की जेका माना मायूस कंदड़ मुआशी सूरत हाल आहे उहा केतिरा ई सियासी मसइला पैदा करे थी हिकु रियासत जे लाइ. आई होप के ही लफ़्ज़ तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो. थैंक यू.